टंडोला यार मां सजावल खास के लिए जी रिपोर्ट मुताबिक टंडोला यार वेझो ॻोठ सावण खान महेसर में हाई कोर्ट के वकील आरिफ खान महेसर पारां ज़िले जामशोरो बार के सदर नूरुल अमीन सीपीओ ऐं ज़िले टंडोला यार बार के सदर अगीसुल सलाम इन्हीं बारनि जे मेंबरनि ऐं सिविल सोसाइटी के दोस्तनि जो एक बेहतरीन प्रोग्राम रखियो वियो, जंहिंजी शुरुआत कलाम पाक सां कई वई, जंहिंमें आरिफ खान महेसर पाण आजियाणे के ख़िताब कयो, जंहिंमें वकील आरिफ खान महेसर चयो त सदाई असां ॿारनि में प्रोग्राम कंदा आहियूं। अॼु मूं ही प्रोग्राम ॻोठ में उन करे कयो आहे त सिविल सोसाइटी वकीलनि खां परे आहे, उन्हनि खे बि पाण सां गॾु खणी हलिजे। ही हिकु नई रिवायत विधी आहे, जंहिंखां पोइ सिंधी कल्चर मुताबिक़ तमामु आयल वकीलनि ऐं सिविल सोसाइटी जे दोस्तनि खे अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया विया, जंहिंखां पोइ समाजी अॻवान मोहम्मद इसाक परिहाड़ पिणु बार जे अॻवान खे ख़िताब कयो, जंहिंमें हुन चयो त आऊं आरिफ खान महेसर खे सलाम पेश कयां थो, पर गॾोगॾु इहो बि चवां थो त जेके दोस्त वकील साहिबान ते ग़लति इल्ज़ाम हणंदा आहिनि, उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त ही उहे वकील आहिनि जिन नाज़िम जोखियो, अमान जंदूअ जहिड़ो कई मसइलनि खे खयों ऐं ज़ालिमनि खे वाइखो करे सज़ाऊं पिणु ॾियारियूं आहिनि। जेसिताईं असां वकीलनि ते एतबार न कंदासीं, तेसिताईं असां पंहिंजा हक़ न वठी सघंदासीं।